मियाँ दर खोले लाश लोड़े छो न पे छॾियई। साईं अहिड़ो पाप मूंखां कीअं पे पुॻो, मौला अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी, शल हक़ऊं बि रखे न हक़ऊं बि, पर हाणे तो गुनाह कयो या मां जो ॿई पिया रुरड़ा पसूं। मियाँ खून जो फ़रियाद का चर्चे जी ॻाल्हि कान्हे, रोज़ रोज़ हाज़िरियूं खाई थकीं त पाण ई बान कंदे। साईं मूंखे उहे हाज़िरियूं चङियूं आहिनि, पर अहिड़ो कुदो कमु मूंखां न थींदो, मुंहिंजी फ़रियाद वठि। हा मियाँ, तो मां जिंद कान छुटंदी, नंढे हूंदे माइटनि को गॾह जो खीर प्यारो हुई अलाए छा। साईं जीअं सम्झी। कोड़ा खान मुंशी वॾे खे सॾु कर त ही फ़रियाद वठूं, सूबेदार पंहिंजे सिपाही खे चयो। मुंशी वॾो पना कारबान रोल पेंसिलूं खणी आयो ऐं अची सूबेदार जे भरिसां मोड़े ते वेही रोल सां पने ते लीका कढी सूबेदार खां पुछाईं, साईं पहिरीं कचे पने ते ठाहियूं त पोइ था 154 ते आणे। वॾा मिड़ई धूड़ विझेंसि या जीअं वणेई तीअं कर, भली पहिरीं कची ठाहे। मुंशी वॾे पना कारबान ठाहे पेंसिल हथ में खणी सूबेदार ॾांहुं ॾिठो। वॾा लिख फ़रियादीअ जो नालो। छा थी नालो? साईं गुलाम मोहम्मद पुट नूर मोहम्मद। वॾा लिख फ़रियादी गुलाम मोहम्मद पुट नूर मोहम्मद, गेज रीडर सखर बैराज, ॾोह कलम 302, वक़्तु इतला सुबुह जो 6 बजे, वक़्तु रिपोर्ट। वॾा बि त रोज़नामचो केसिताईं लिखियो अथई? हींअर त 10 थिया आहिनि, रोज़नामचो राति खां बंदि आहे, हींअर वञी लिखंदुसि। ठीकु आहे त पोइ लिख वक़्तु रिपोर्ट दाख़िला जो 6:15 बजा, वक़्तु जांच जो बर वक़्तु पुलिस तरफ़ां का देर कोन। हा बाबा, लाश किथे फाथल आहे? साईं सखर बैराज जे 34 दर में। वॾा वारो कर ॾिस त असांजे थाणे जी हद कहिड़े दर ताईं आहे। मुंशी वॾो तकिड़ो कोठीअ में वियो ऐं परे खां रजिस्टर खयूं ॿहकंदो आयो ऐं चवणु लॻो, साईं असांजे थाणे जी हद कान्हे। वाह कलंदर, मियाँ वञ रोहिड़ी थाणे, उन हद में न असांजो अधु न टिहाई, सूबेदार मुरकंदे चयो। साईं ईअं कीअं था कयो? मियाँ एतबार नथो अचई त खणी पाण रजिस्टर ॾिस। साईं फ़र्क़ु त रुॻो हिकु दर जो आहे। बादशाह हिकु दर जो फ़र्क़ु त वॾी ॻाल्हि आहे, पर हिकु तिर जो बि हुजई त बि विख न हलाहीं। मां आख़िर पराओ सूर पंहिंजे मथे में छो विझां? मिड़ई साईं महर कर, अड़े को चरियो चइबे लीलड़ाट त ईअं थो करीं ॼण का पंहिंजी सॻी हुजई। मियाँ तुंहिंजो छा? पोइ साईं मां छा कयां? बाबा तूं रोहिड़ी थाणे ते वञ, उते वञी इहा रिपोर्ट ॾे। उहो जो रिपोर्ट न वठे? कीअं न वठंदो? संदसि हद आहे। गेज रीडर वरी रोहिड़ीअ ॾांहुं खुड़ी कई ऐं ज़रे घटि मंझंदि अची थाणे ते पहुतो। कलाक ॾेढ जे इंतज़ार खां पोइ मस सूबेदार सां मुलाक़ात कयईं ऐं खेसि खून थियल लाश जे लुड़ी अचण जी ख़बर ॿुधाईं। लाश किथे फाथल आहे? साईं सखर बैराज जे 34 दर में। मुंशी वॾा ये 34 दर असांजी हद आहे या सखर जी? असांजी। मुंशी वॾे मुंहुं भेलो करे ॿुधायो। कहिड़ीअ महिल लाश ॾिठो हुयई? साईं बाख महिल। पोइ एतिरी देरि काथे हुअईं? हींअर त ज़रे घटि मंझंदि अची थी आहे। गेज रीडर चुप। मियाँ जवाबु ॾिए न त इहा देरि तोखे ॾुखी पवंदी। हिते गेज रीडर फाट खाधो, पर इज़त खां नेठि पंहिंजी इज़त प्यारी हुई। साईं मां त पंहिंजे सिर का देरि कान कई, मां त उन ई महिल सखर थाणे ते वियो हुयुसि, पर उन सूबेदार मूंखे विहारे नेठि पोइ जवाबु ॾिनो। छा जवाबु ॾिनई? चयाईं त मुंहिंजी हद कान्हे। हिन जी हद हुजे या मुंहिंजी हुजे, जहिड़ो हू गवर्नमेंट जो नौकर तहिड़ो मां नौकर। हुनखे पहिरियों खून जी ख़बर पई हुई, कानून मुताबिक़ हुनखे रिपोर्ट वठणी हुई ऐं मुशीरनामो ठाहे लाश पोस्टमार्टम लाइ मोकिलणो हो। हुनखां पोइ मूं ॾे कागज़ मोकिलणा हुअसि। हा साईं मां त खेसि घणा ई इलाज कया, पर असुलु कोन मुड़ियो। छा पिए चयाईं? साईं चयाईं पिए त अहिड़ी जांच केरु करे? हीअ जांच त रहंदो घर जा टपड़ गीलींदी। हा पर जे मिठो खाइबो आहे त पिको बि खाइबो आहे। जे उन लाश जा वारिस पैदा थियनि था त पोइ उहो लाश खेसि ॾाढो मिठो लॻे हा, पोइ उन्हनि हदुनि बदुनि जो ख़्यालु ई कोन अचे सा। अलाए साईं,
अलाए वरी छो तोखे इहा ख़बर नथी पवे? गेजरीडर छा पुछे? चङो भला हाणे ही ॿुधाए त तोखे कीअं ख़बर पई त लाश 34 दर में आ? मां पाण ॾिठो हो। तो लाश ॾिठो हो या दर ॻणिया हुई? दर ॻणण जी कहिड़ी ज़रूरत हुई साईं? दरनि जा नंबर त मुंहिंजी दिलि ते लिखियल पिया आहिनि, पर मियां भुल चुक त थी सघे थी। न साईं, अहिड़ो अंधो मां बि कोन आहियां। भला हींअर जो हिन थाणे ते आएं त वरी लाश ॾिठई? हिन भेरे त उहो रस्तो आयुसि ई कोन। मां त सिधो अची रोहिड़ीअ वारी पुल टपियुसि। ओॾां अची हां त घटि में घटि पक त थिए हां, अलाए वरी लाश लुड़ी कंहिं ॿिए दर में त न फाथो। इहा अलाह खे ख़बर, पर ईअं वरी कीअं थींदो? चङो, इहा वरी था खणी जांच रखूं। वॾा, ओ मुंशी वॾा। जी साईं, मुंशी वॾे जवाबु ॾिनो ऐं अची सूबेदार जे साम्हूं बीठो। यार, लावारिस लाश जी फ़रियाद आहे त ॾुखी, पर हिन मुड़ुस खे हरू कोन रुलाइबो। तूं हिन खां फ़रियाद वठण जी तयारी कर, पर हुन विच में पंहिंजो को माण्हू मोकिले इहा त ख़ातिरी कर मतां लाश असांजी हद में ई न हुजे ऐं असीं वेठा अजाया ख़फ़ा कयूं। इहे ख़फ़ा अजाया था कयो साईं, लाश 34 दर में आ। गेजरीडर सूबेदार खे वरी पक ॾिनी। मियां, असांखे पक त करणु ॾे, मतां दरिया जे वेकिरे ते लाश लुड़ी कंहिं ॿिए दर में न फाथो हुजे। भली साईं। मुंशी वॾा, तो बि ॻाल्हि सम्झी न? हा साईं, ख़ातिरी कयो, पर कंहिं बनी बशर खे ख़बर न पवे। मुहाणे खे बि जलजांइ त उन ॻाल्हि जो पड़ो न ॾिए, गो माठ मिठ में लाश ॾिसी दर ॻणे अचे। हा साईं, बसि न, बसि हिन हमराह खे पाण सां वरितियूं वञी। हिन वीचारे मानी बि खाधी आहे अलाए कान। साईं, मूंखे तलब कान्हे। मियां, हिजाब न कर, मानी मौला जी आहे। वॾा, मुंहिंजे खंदे होटल मां घुराए खाराईंसि। ही मुड़ुसु माण्हू अथई, पराए खून ते कंहिं भाड़े भते खे कहका कोन ईंदो आहे। वॾा, अहिड़नि मुड़ुसनि जो शल काल न पवे। बेशक साईं, मुड़ुसाणा अखर अथसि। हलंदा उथी को गभो खा। सूबेदार ऐं वॾे मुंशीअ जी उन तारीफ़ गेजरीडर जा मिड़ई थक लाहे छॾिया। हिनखे सखर वारे सूबेदार ते वॾी ख़ार हुई, जंहिं खेसि अजायो रुलायो हो ऐं साणसि ख़ुदीअ सां ॻाल्हायो हुअईं जो मुंशीअ वॾे जी कोठीअ में आयो ऐं मानी खाई। ॼंगूं ड्रिगियूं कयाईं त खेसि निंड खणी वई। टे महिल मुंशीअ वॾे टंग लोॾे जाॻायुसि ऐं सूबेदार वटि हलण लाइ चयाईंसि। हू सूबेदार जी कोठीअ में घिड़ियो त सूबेदार खेसि चयो, मियां, लाश त 33 दर में आहे, इहा असांजी हद कान्हे। इहो वरी कीअं साईं? मां पाण 34 दर में ॾिठो हो। मियां, या त तूं भुलियो आहे या लाश पोइ वरी लुड़ी वञी ॿिए दर में फाथो आहे। साईं, मां त रुली मरी वियुसि। गेजरीडर खे रुलण जो जेको ख़्यालु हो सो त खणी छॾियो, पर के सखर वारे सूबेदार जा सूर पए सुजा। मियां, पराई हद में मां कीअं दख़ल ॾींदुसि? पर साईं, दर में फाथल लाश कीअं वरी लुड़ंदो? मुंहिंजो त मग़ज़ ई नथो कमु करे। मियां, पर तूं वरी खणी बैराज ॾांहुं थींदो वञ, चङी तरह दर ॻणजांइ। जे 34 दर हुजे त मूंखे खणी न्याप मोकिलींदे त मां अची ठहको कंदुसि। गेजरीडर आग क़बूली वरी सखर तरफ़ हलियो ऐं सिधो रस्तो छॾे सखर बैराज ॾांहुं फिरियो। हिन भेरे हिन पको पह कयो त लाश चङी तरह ख़ातिरीअ सां ॾिसी पोइ सखर वारे सूबेदार सां मिलंदो। हू हलंदो हलंदो 34 दर वटि पहुतो त ॾिठाई त कारीअ वारा कख हुआ ऐं वरी अॻिते वधी 33 दर में जाती पाताईं त उते लाश बराबरि फाथल हो। इहा ख़ातिरी करे हू सखर थाणे पहुतो त सूबेदार परे खां खेसि ॾिसी पुछियो, पिटिया ख़ुदा जा, वरी छो आयो आहीं? साईं, लाश 33 दर में आहे, इहा अव्हां जी हद आहे। अड़े, इहो वरी कीअं? साईं, सूबेदार रोहिड़ीअ वारे जो लाश ॾिसण लाइ माण्हू मोकिलियो त उहो 33 दर में फाथो पियो हो, सो तव्हां ॾे मोकिलियईं। हिते वेह गेजरीडर जा पुट, सूबेदार गजगोड़ कंदे चयो। तुंहिंजी हद में, तुंहिंजी ड्यूटीअ में खून जो ॾोह थियल आहे। उन खां पोइ तो लाश खे हिकु जाइ तां थिड़ाए वरी ॿी जाइ जी वारदात ठाही आहे। इहो ॾोह बि खून जेतिरो ई आहे। वॾा, ॾेखारियसि इन ॾोह जो कलम। हेॾे आ मियां त कलम ॾेखारियईं। मुंशीअ वॾे खे सॾु कयो। छॾ मुंशी वॾा,
मां बराबरि गुनाही आहियां। गेजरीडर रोअण हारको थी वियो। बिल्कुलु तूं गुनाही आहीं। उन खां सवाइ तूं ॿिनि अमलदारनि खे तो पाण में विढ़ाई। उन वेड़ में तूं ईअं पीसजी वेंदे जीअं अन्न सां गॾु घणो। साईं एतबार कर, मां तव्हांखे कोन थो विढ़ायां ऐं मूं को लाश बि छेड़ियो आहे। पोइ लाश टेटीह दर में कीअं आयो? साईं ख़ुदा जो कसम, मूंखे का ख़बर कोन्हे। मुंहिंजूं त पाण वायूं बताल थी वियूं आहिनि। सुबुह जो मां हिन गुनहगार अखियुनि सां लाश 33 दर में ॾिठो हो, पर वरी रोड़ीअ खां मोटंदे ॾिठमि त 33 दर में पियो हो। पोइ लाश जिन थेड़ियो, भूत थेड़ियो। साईं रोड़ीअ वारे सूबेदार त चयो पए त लाश दरिया शाह थेड़ियो आहे। सूबेदार सोच में पइजी वियो ऐं के घड़ियूं टुॿीअ में पइजी कंध मथे खयईं। हा, इहा ॻाल्हि थी सघे थी, दरिया बादशाह आहे। भला साईं, हाणे रिपोर्ट वठो, देरि थी थिए। ज़रूरु वठबी, पर हींअर त सांझी थी वई आहे। हिन महिल लाशो केरु कढंदो? पोइ छा कयां? तूं साजुर अचिजांइ, रिपोर्ट मां राति ई ठाहे छॾींदुसि। सुबुह जो छड़ी तुंहिंजी सही पवंदी। पर साईं, लाश खे ॿी बि राति पवंदी त शनाख़त खां ज़ोर थी वेंदो। मियां, राति में कुझु कोन थींदुसि। तूं बाखमल अची पहुचजांइ। राति जो त न, अलबत बाखमल। वरी सखर ॾांहुं पे आयो त 33 दर जे साम्हूं पहुची हुनखे दिलि में ख़्यालु आयो त जेकर लाश खे वरी हिकु नज़र ॾिसंदो वञे, हुनखे पक हुई त लाश शनाख़त खां ज़ोर थी वियो हूंदो। हिन भित खे हथु विझी जो हेठि निहारियो त हिन जी अखियुनि में तिरविरा अची विया। लाश 33 दर में कोन हो। हुन वरी डुकी वञी 34 दर में झाती पाते त लाश उते फाथो पियो हो। हू के घड़ियूं फुटपाथ ते बीही रहियो। हिन न सखर तरफ़ कदम वधायो ऐं न रोहिड़ीअ तरफ़ मोट खाधी। ॿई पासा ॻोरा हुआ। अॻियां बाहि हुई त पुठियां पाणी। का महिल सोचे सोचे हुन हेॾे होॾे निहारियो। परते ओरते कोई कोन हो। हिन भित ते चढ़ी दर जी चाॿीअ में वञी हथु विधो। नेरनि महिल गेजरीडर पंहिंजी कोठीअ ॾांहुं पे वियो त सरवेर खांसि पुछो, ग़ुलामूं, लाश कहिड़े सूबेदार जे हवाले कयई? बाबल, ॿिन्ही सूबेदारनि लावारिस लाश कोन वरितो, सो उन खे उन बादशाह जे हवाले कयमि जंहिंजूं हदूं तमामु वॾियूं आहिनि। हेॾां सखर बेराज त होॾां अरबी समुंड।